मरियम नवाज़ चयो आहे त शहबाज शरीफ़ खे गिरफ़्तार करे भाउ सां वफ़ादारी जी सज़ा ॾिनी वई। आउं ॿुधायां थी त नून मां शीन न निकिरंदो। नून लीग जी क़यादत नवाज़ शरीफ़ ई कंदो। एपीसी जे फ़ैसिलनि ते 100% अमल थींदो। नवाज़ शरीफ़ जल्द वापसि ईंदो। भले सभिनी शींहं खे गिरफ़्तार कयो पर तहरीक हलंदी। अपोज़िशन जे इस्तीफ़ाउनि ते अव्हां ॿीहर चूंडूं कराईंदव त नून लीग मैदान न छॾींदी। शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी ते पार्टी अॻवान सां गॾु लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त अॼु अफ़सोसनाक ॾींहुं आहे जो मुख़ालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ खे ॿियों भेरो गिरफ़्तार कयो वियो आहे। शहबाज शरीफ़ ते रेफरेंस दाख़िल करे खेसि अदालतनि जा चकर कटराया विया। शहबाज शरीफ़ चयो हो त एपीसी जे फ़ैसिलनि ते 100% अमल थींदो। हुन वधीक चयो त शहबाज शरीफ़ पंहिंजे भाउ ऐं पार्टी सां वफ़ादारी निभाई आहे। शहबाज शरीफ़ सभ खां पहिरीं नवाज़ शरीफ़ जे फ़ैसिलनि खे मञे थो। शहबाज शरीफ़ खे भाउ सां वफ़ादारी जी सज़ा मिली। शहबाज शरीफ़ जी घरवारी ऐं धीअरुनि खे अदालतनि जा चकर कटराए इश्तिहारी करार ॾियारियो वियो। मरियम नवाज़ वधीक चयो त कॾहिं मौलाना फज़लुर रहमान खे नोटिस ॾिनो वञे थो त कॾहिं शहबाज शरीफ़ खे गिरफ़्तार करायो वञे थो। हमज़ा शहबाज 13 महीननि खां जेल में आहे पर उन ते अञा ताईं को बि इल्ज़ाम साबित नाहे थियो। 1.5 साल थी वियो आहे पर मुंहिंजे ख़िलाफ़ अञा ताईं को बि रेफरेंस दाख़िल नाहे कयो वियो। संदसि चवण त नेब चवे थो त असां चहिरो न पर केस ॾिसंदा आहियूं। नेब खे BRT पिशावर मनसूबो नज़र नथो अचे, न ई उते बसनि खे लॻल बाहि नज़र अचे थी। नेब खे न वज़ीरनि जी करप्शन नज़र नथी अचे, न ई बनी ॻाल्हि जो ओचितो रेगुलराइज़ थी वञणु नज़र अचे थो। हुन वधीक चयो त आउं ॿुधायां थी त नून मां शीन न निकिरंदो। नून मां शीन कढींदड़नि ऐं शीन मां नून कढंदड़नि खे रड़ियूं निकिरी वयूं आहिनि। नून मां शीन कॾहिं बि न निकिरंदी। नून लीग जी क़यादत नवाज़ शरीफ़ ई कंदो। जंहिं बि नून लीग खे टोड़ण जी कोशिश कई उहो पाण तारीख़ बणिजी वियो। भले शहबाज शरीफ़ मरियम नवाज़ या नून लीग जे सभिनी शींहं खे गिरफ़्तार कयो पर तहरीक हलंदी। मरियम नवाज़ चयो त इहो अव्हां जो ख़ौफ़ पियो ॻाल्हाए त अपोज़िशन जे इस्तीफ़ाउनि ते अव्हां ॿीहर चूंडूं कराए छॾींदा। जेकॾहिं अव्हां चूंडूं कराईंदव त असां मैदान ख़ाली न छॾींदासीं। इमरान ख़ान खे जेका मोहलत मिली आहे उनखे पंहिंजी चालाकी न सम्झे। नून लीग हुकूमत लाइ किथे बि मैदान ख़ाली न छॾींदी।